वेलकम टू माय यूट्यूब चैनल सिंधी विद GH लाखो। अॼोके हिन वीडियो जो मौज़ू आहे जमाल बड़े साहब जी जग मशहूर कहाणी पिशू पाशा जो हिसो ॿियो। उम्मीद तव्हां हिन वीडियो मां पुरलुत्फ़ थींदव इंशाअल्लाह। अगर तव्हांखे कहाणी पसंद अचे तो मुझे चैनल सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन के दबायो तो जीअं वधीक अहिड़ियूं कहाणी जो जेको सिलसिलो शुरू कयो आहे मूं तो उन जे सिलसिले में तव्हांखे वधीक ॿियूं कहाणियूं आऊं पेश करे सघां। गुलनाज़ भायो त पिशू बस संदसि ई पूॼा कंदो, पर वेचारी तड़पंदी रही ॾींहं जो उम्मीद ऐं राति जो इंतज़ार। हिन पिशूअ ते हक़ थे भायो, हिन ई पिशूअ जी ठोठ दिल में प्यार पैदा कयो हो। हिन न थे ॼातो त उहो प्यार वधी हिकु चश्मो बणिजी चुको हो, जंहिंमां केतिरनि ई उजड़ियल गुंचनि सुर्खियूं थे भरियूं। वेचारी न्यापा मोकिले मोकिले थकिजी पई। पिशूअ न अचणो हो सो न आयो। खेसि पिशूअ जा अखर यादि पिया, नाज़ो अच त दुनिया खे प्यार करणु सेखारियूं। उहे अखर संदसि कननि में वॼण लॻा। नाज़ो अच त दुनिया खे प्यार करणु सेखारियूं। नाज़ो बेताब थी उथी वाक़ई ज़रूरत हुई दुनिया खे प्यार सेखारण जी। हूअ वञी पिशू ऐं संदसि साथियुनि सां मिली। पिशू ऐं नाज़ू औरतूं ऐं मर्द उत्साह ऐं उमंगनि सां माथिरियुनि ऐं घरनि खे गुलज़ार करण लाइ गॾिजी उपाइण लॻा, गॾिजी खपाइण लॻा। वॾेरप ऐं वॾाई वाव थी वई। पोरियतुनि जी पंचायत अॻिते वधण लॻी। पंचायती दुकान, पंचायती स्कूल खुली विया। कबड्डी ऐं कुश्ती, मल्ह ऐं वंझ वटी जा मेला थियण लॻा। संदन चहिरा चमकण लॻा, ॿारड़ा खिलण ऐं खेॾण लॻा। सादन सूदन माण्हुनि जी हिकु सादी सूदी अॾावत खड़ी थी वई। पोरियतुनि वॾे उत्साह सां ही अॾावत जोड़ी हुई, जंहिंमें थधियूं हीरूं थे लॻियूं, खंडूं ऐं खीर थे वरहाया। हिननि पंहिंजे शख़्सी नफ़नि खे कटे धमक हणी हिन अॾावत जी पीड़ खे पको ऐं पुख़्तो कयो हो। उनजो गारो पघर ऐं प्यार सां ठाहियो हो। इंसानी मोहबत ऐं ॿधीअ जे हिन सादी ऐं सुहिणी कोट सां रईसनि घणा टकर हया, पर ॻोठाणा पंहिंजे हिन तख़लीक़ जे बचाव में सिर ॾियण तयारु हुआ। सच त तख़लीक़ मोई त ख़ालिक़ मोह, नक्श मोह त नकाश जो छा थी कंदो। घर ॾिठो त सिरूं ऐं सिरोटा कीअं रहंदा, रही छा कंदा। हैवानियत फतकण ऐं छड़ियूं हणण लॻी। वॾेरनि व्याजखोरनि नांगनि ऐं सांडनि वांगुरु ॻोठाणनि जी ॿधल कोट में ॾरड़ ऐं खोबड़ा खोटण घुरिया, पर पिशू ऐं पंचायत संस ॾंदनि तोड़े छॾिया। चंबा भञी विधा, भला केरु पंहिंजे बेश्त मां निकिरी पराए दोज़ख में वेंदो। रईस हथ पेर हलाए छेह कयो, नेठि वञी शहरनि में पनाह वरिताऊं। पिशूअ जी ताक़त वही वधंदी, ॻोठनि जा ॻोठ विया सस प्यार भरिए पैगाम जी लपेट में ईंदा। माथिरियूं सब्ज़ ऐं सायूं थी वयूं, अनाज ऐं मेवा जाम थी विया। प्यार ऐं अमन जूं हिरूं थी लॻियूं। इंसानियत टिड़ंदी रही। अख़बारुनि वॾियूं वॾियूं सुर्खियूं ॾिनियूं। माण्हुनि जाबलू शींहं जा कारनामा वॾी दिलचस्पी सां पढ़ंदा। अदीब ऐं अवामी लीडर खेसि हीरो सड़न लॻा। रईस सेठियुनि ऐं संदसि हुकूमती बालकनि में थरथलो पइजी वियो। चे पिशू बाग़ी आहे, चोर आहे, धाड़ेल आहे, काफ़र आहे। रियासत जो जासूसी खातो वठ पकड़ में लॻी वियो। ईअं अची मिड़िया जीअं मखियूं ढूंढ ते नूस नूस शुरू थी वई। हर ख़ुशबूअ खे ख़तरनाक सॾियो वियो। कूड़ियूं रिपोर्टूं मोकिलियूं वयूं। वेचारा रुपयो रोज़ खणंदड़ सिपाही भला छा थे करे सघिया, छा थे ॾिसी सघिया। कागज़ी रिपोर्टनि जी ढॻियनि मां हिकु वॾो ख़्याली बदबू ठाहे मोह बनाए फ़ौजी कार्रवाई जो हुकुम कयो वियो। मकार ऐं कायर नवाबनि प्यार ऐं मोहबत जे कोट खे केरण लाइ भाइरनि खे भाइरनि सां विढ़ायो, पंहिंजा पंहिंजनि सां टकराया। वतन जा फ़ौजी हिकु हमवतन ॻोठाणे ते पलटिजी पिया। बेज़मीर अख़बारुनि वरी बि वॾियूं सुर्खियूं ॾिनियूं ऐं फ़ौजी कारनामनि जी साराह कई। पिशू बेख़बर न हो
हिन खेत ऐं घर साड़ाइण नथे घुरिया। हू खेतनि जो ऐं फुलनि जो, माइरुनि जो, संदसि बचनि जो रखपाल हो। हिन ॻोठ वञी मथे लाइण जी ॿुधाया ऐं पोइ पंहिंजा साथी वठी अॻिभरो वञी लक झले बीठो। राति जो वॻड़ो कारी ॿाट ऊंदा पहाड़ ऐं पहण, पिशू ऐं ॻोठाणा सदन जा साथी ऐं पुराणा हाल भाई हिक ॿिए जी ॾुध ऐं अजो ते हिक ई दुश्मन जे मुक़ाबले लाइ ॿांह ॿेली थी बीठा। जबलनि ऐं माथिरनि जा उपायल जवान राइफलूं खणी पाण खे ढाल बणाए छुपी वेही रहिया। अधी राति जो रियासती फ़ौज अची लांघाऊ थी। जाबलू जवाननि धूड़ियो लाए ॾिनो। इंसानियत ऐं हैवान जो टकर थियणो हो सो थी वियो। सदन जा ख़ुश्क पथर रंगजी लाल थी विया। फ़ौज में ॿाकर कुटो पइजी वियो। हू भुॻड़नि वांगुरु भुॼण लॻा। इंसानियत अॾोल बुलंद ऐं मथां ई रही ख़रीद कयल जिस्म जी बचाव महू रहिया। लिकी छुपी पहाड़नि खे आॾ बणाए सिर जो सांगो रखी जवाबी हमिलो करे ॾिनऊं। छिती वेड़ छिड़ी वई। फ़ौजी बम पथरनि खे पिथूं करे रहिया हुआ। गोलनि जी बुछाड़ ऐं दूंहें जा ककर हुआ। ॻोठाणी नाज़ू पाणीअ जी खली ऐं बारूद जो थेलो खयो पथरनि ई पहण ते डोड़ंदी थी रही। हिक हंधा ॿिए हंधि हर फिरी पिशूअ वटि थे आई। वरी कंहिं ज़ख़्मियल जी दांह ते भॻी थी वई। गोलियुनि जी मींहं में संसि हिम्मत, हिमदर्दी, सादगी ऐं सूंहं, प्यार ऐं फ़र्ज़ खेवण वांगुरु तजला ॾेई रहिया हुआ। गमसान जी लड़ाई हली रही हुई। पोयूं पहर थी चुको हो। पोरियतुनि सां विढ़ी रहिया हुआ। मज़दूरनि जो ठाहियल बारूद मज़दूरनि खे साड़े रहियो हो। संदसि मुश्तरक दुश्मन कारो ऐं कोझो वॾनि ॾाढनि वारनि वारो शैतान मिसल दूंहें जे ककरनि में खगियूं हणी रहियो हो। नथे ॼाताईं त खाराईंदड़ ऐं ढकाईंदड़ हथ खे नांग वांगुरु ॾेंगे रहियो हो। पिशू पंहिंजो बारूद ख़लास थींदो ॾिठो। हिन पंहिंजा मुठ जेतिरा माण्हू मरंदा ॾिठा। खेसि खेत बचाइणा हुआ, माइरूं ऐं आईंदे जो उमेदूं बचाइणियूं हुयूं। इंसानियत जो झंडो ऊचो रखिणो हो। नऊं नियापो कुंड कुर्छ में पहुचाइणो हो। इंसानियत जा पैगुंबर सलामत रखणा हुआ ऐं जंग जारी रखणी हुई। सभु ॻाल्हियूं ॻणे हिन हटण जो हुकुम ॾिनो। रुगो थोरा साथी परे परे करे बिहारियईं जे राइफलूं छोड़ींदा रहिया जीअं दुश्मन दोखे में रहे। ॿिया साथी ख़ामोशी सां ज़ख़्मियुनि खे खणंदा ऐं गारुनि ऐं चुरनि ॾांहुं रवाना थी विया। हाणे 8-9 जानबाज़ वञी बचिया। पिशू इशारनि सां हिक खे वापसि मोकिलींदो रहियो। नेठि वञी 3 ॼणा रहिया। पिशू, नाज़ू ऐं संदसि वेझो दोस्त शेरल। 3 साथी लाॻीतो जुदा जुदा हंधनि ते गोलियूं छोड़ींदा रहिया। राति ऐं दूंहं ऐं बारूद जी बाहि, थक, ज़ख़्म ऐं उञ। पिशू, नाज़ू ऐं शेरल विढ़ंदा रहिया ऐं हटींदा रहिया। ओचितो बारूद फाटो, चमकाट थियो। पिशू बोलाटी खाई किरियो। नाज़ू ऐं शेरल भॼंदा विया। संसि गोलियूं छुटण बंदि थी वियूं। फ़ौजी सिपाही ज़ोर ऐं शोर सां विधण लॻा। पिशूअ जे ज़ख़्मनि मां रतु ठिंडियूं करे वहण लॻो। नाज़ू वाइड़नि वांगुरु हेॾे होॾे ॾिसण लॻी, आङुरनि सां वहंदड़ रत खे रोकण लॻी। वक़्तु तेज़ीअ सां सुसी रहियो हो। पिशू टेकूं ॾेई उथी वेठो। हिन आख़िरी नियापो ॾिनो। चए जंग जारी रखिजो, कारखाने वारनि सां ज़रूरु मिलिजो, फ़ौजुनि में पंहिंजो पैगाम मोकिलिजो। फ़ौजी सिपाही मथे चढ़ी रहिया हुआ। बाहि जो दरिया वही रहियो हो। पिशू निस्तनि हथनि सां बंदूक खणी पत्थर जी टेक ते रखी मुश्कियो। चए नाज़ू तूं वञ। नाज़ू जी ज़बान बंदि, निड़ी ख़ुश्क हुई। संसि अखियूं फाटल ऐं चप थोरा खयल हुआ। हू पैसकी कंध सां तकिड़ो तकिड़ो न कयाईं। पिशू राइफल खणी ठका कयो। चए मां बि अचां थो। हू वरी मुश्कियो। शेरल खे आङुर सां इशारो कयाईं। शेरल नाज़ूअ खे कराई खां झले मथे जबलनि जी चोटीअ ॾांहुं भॻो। पिशूअ जे रूह खे झॿी अची वई। भायाईं त सॾु करे नाज़ूअ खे पंहिंजे पासे में विहारे
नाज़ू पत्थरनि ते गहल पई रेड़ वई। संदसि कंध पुठिते हो, अखियूं पिशूअ में हुयूं, वञी चोटीअ ते पहुता। पिशू पहण जे ओट में गोली छोड़े रहियो हो। फ़ौज खेसि वकोड़े वई हुई। सिपाही मथसि चढ़ी विया। नाज़ू हियांव फाड़े दांह कई। पिशू ॼण त आसमान ॾरी पियो। जबल फाटी पिया। माइरनि कीहूं कयूं। नाज़ू सट ॾेई पोइते भॻी, पर शेरल जो मर्दाणो हथु हिन जे जबल जे ॿिए पासे गहले वियो। कंहिं उन्हे खूह में पिशूअ खे थार ऊंदाह ऐं अंधकार में पत्थरनि ऐं पहण, गुलनि ऐं ॿूटनि, माइरनि ऐं ॿचनि खे गंभीर ऐं ख़ामोश मातम कयो। सोन पिघरंदो रहियो, मुठ उभामंदो रहियो। फ़ौज दंबो हयो। याली ज़ख़्मियल पिशूअ खे कुंदाकनि सां कुटियो वियो। घुटियल ऐं ॿूसाटियल पिशूअ पंहिंजे आख़िरी चाल चली। मुंहिंजा सभु साथी मारिजी विया। फ़ौज पंहिंजी फतह ते नाज़ कंदे, दफ़ वॼाईंदे पिशूअ खे गिरफ़्तार करे मोटण लॻी। वॾा वॾा भयानक बरपट हज़ारनि करोड़नि सालनि जी बाह ऐं बाफ़ खे वधीक सांढे न सघिया। ॾंद कोटे, अखियूं फोटारे, फ़ौजी दफ़ ऐं दंबे जे हर हिकु आवाज़ जो जवाबु वॾे सॾ ज़ोर ज़ोर सां 4-4, 5-5 दफ़ा ॾियण लॻा। गोगा मचाए ॾिनाऊं। संदसि गजगोड़ माथिरनि ऐं गारुनि में, ॻोठनि ऐं बस्तियुनि में ज़िलज़िला पैदा करे वरिता। रियासती फ़ौज ज़िलज़िलनि खां बि बेख़बर, टांइ फूंड में भरिजी वॾे ठाठ ऐं डंबर सां अची शहर पहुती। अख़बारुनि वरी बि वॾियूं सुर्ख़ियूं ॾिनियूं। फ़ौज में इनाम विरहाया। पिशूअ जे जिस्म खे क़ाबू करे ॼातो थी वियो त संदसि लॻायल चिणग उझामी वेंदी, पर उहा त लॿाड़ हुई, लाफ़ हुई, ख़ुदि फ़रेबी हुई, चरियाई हुई। बसि खरखणे थियल समाज जे ढुधंदड़ थोणीअ खे 4 ॾींहं जीअंदा मिलियो। अॼु न करे किरे, सुभाणे किरे। पिशूअ खे फासाइण लाइ ख़ासि जज ऐं ऑफिसर्स मुक़ररु कया विया। कीने जो नाटक हली पियो, पूरो थियो। कारनि जुबनि वारनि पंहिंजूं तक़रीरूं कयूं। जज साहिबु वॾी कुर्सीअ में कटेड़े जे पुठियां वॾियुनि डिघियुनि भितनि जे विच में वेठो हो। संदसि चौधारी किताबनि जूं थयूं हुयूं। चौबदार संदसि मथां बीठो हो। हू अखियूं मिचकाईंदो रहियो। हू घोरींदड़ किताबनि ॾांहुं ॾिठो, कारनि जुबनि वारनि ॾांहुं ॾिठो, पुलिस ॾांहुं ॾिठो ऐं कोर्ट जे डिघनि वॾनि साॻ जे दरनि ॾांहुं ॾिठो। हिन मुजरम वांगुरु अखियूं झुकायूं ऐं फ़तवा ॾिनी, तूं ॾोही आहीं, तोखे फांसी ॾिनी वेंदी। पिशू ज़रो बि न लुॾियो। शींहं जहिड़ो मुड़ुसु उथी बीही रहियो। ॾाढी थधाई ऐं वॾे यकीन सां चयाईं, ॾोही तूं आहीं, फांसी तोखे ईंदी, मां कॾहिं न मरंदुसि। ॿाहिरें वॾे ज़ोर सां नारो लॻो, पिशू पाशा ज़िंदाबाद। अदालत आलिया जो लोही झंगलो ॼण त टड़को करे टुटी पियो। संदसि वॾो शाही गुंबस ठकाव ॾेई फाटी पियो। उन जी चोटीअ मां निकिरंदड़ कड़ा ऐं ज़ंजीर भॼी मिटी में मिली विया। इंसानी जोश जो उभरंदड़ समुंड वॾा कर खणी टकर हणंदो अदालत आलिया जे खंडरनि मथां विरहाइजी वियो। फांसी घाट मां सवें हज़ारे पिशू उॾामंदा नज़र आया। संदुनि सिर तिरीअ ते हुआ। संदसि कपिड़ा रंगजी लहल थी विया हुआ। वया गॾु थींदा कारखाननि में, फ़ौजुनि में, खेतनि ऐं जबलनि जे माथिरियुनि में ऐं घारुनि में। संदुनि हथियारनि जी झणकार नाज़ूअ जी अलाप हवाउनि में वाचूड़ा पैदा करे रहिया हुआ। तिखा ऐं तेज़ वाचूड़ा, जिन हर भुतीअ अॾावत खे अखोड़े थिए विधो। वॾा ऐं ऊचा वाचूड़ा, जिन ज़मीन जे ज़रनि खे आसमान ताईं पहुचायो।